फरमाए वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल खुल्द अफ़इन मित्ता फ़हुमुल ख़ालिदून कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा आखा अग कंहिंजी लाइ हमेशा जी ज़िंदगी न रखी हुई। थोरो आई मरी वञो मथे मौत अची वञे त उहो हमेशा जहिड़ा रहंदा न, बल्कि पंहिंजे लाइ हमेशा जी ज़िंदगी कीअं थी सघे। पाण हमेशा जहिड़ा कीअं रही सघूं था जेकॾहिं दुनिया में को जहिड़ो रहे, दुनिया में को बाक़ी रहे, दुनिया में कंहिंजे लाइ हमेशा जी ज़िंदगी हुए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां रुख़सत न थिए जंहिंजी दुनिया वारे खे ज़रूरत हुई। अॼु आंजी मुंहिंजी दुनिया वारे खे कोन ज़रूरत है। दुनिया वारे खे नबीअ जी ज़रूरत हुई, पैगंबर जी ज़रूरत हुई, सहाबा किराम जी ज़रूरत हुई। पाण ॼणे निकम्मे इंसाननि जी दुनिया वारे खे कोन ज़रूरत है जेको हर रोज़ नए नए शख़्स खे तंग कयूं पिया, हर रोज़ ॿिए से विढ़ो पिया, पड़ोसीअ खे तकलीफ़ पुॼायूं पिया, रिश्तेदार खे तकलीफ़ पुॼायूं पिया, ॻोठ वारे खे तकलीफ़ पुॼायूं पिया। पंहिंजी इन इंसान की कोन ज़रूरत है, इन ॻोठ वारे खे कोन ज़रूरत है, इन इलाके वारे खे कोन ज़रूरत है, इन दुनिया वारे खे कोन ज़रूरत है। ज़रूरत तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई, जंहिं इस्लाम पकड़े, जंहिं इस्लाम के पास ताईं पुॼाए। अॼु इस्लाम जेको भोॻो आहे ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की वजह से भोॻो आहे। अल्लाह तबारक व तआला मौत जी मलाइक के हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी तरफ़ रवानो कयो। मौत जो मलाइक हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि आयो। तर मूसा अलैहिस्सलाम उन मलाइक के थपड़ ऐं उन जे बि अख ॾेई विधो। मौत जो मलाइक अल्लाह तबारक व तआला वटि पाछो वियो चए अल्लाह तो मूंखे उन बाने जी तरफ़ हलाए, उन इंसान जी तरफ़ हलाए जेको मरण पर नथो चाहे, जंहिंखे मरण जी ख़्वाहिश न आई, जेको मरण जे लाइ तैयार न आई ऐं उल्टी मुंहिंजी हिकिड़ी अखि कढी ॾिने। अल्लाह तबारक व तआला मौत जी मलाइक जी अखि पाछी लौटाई ऐं चए वञ हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चओ त तूं हिकिड़े जॻह जे पुठे मथे हथ रख ऐं जेतिरा पण हथारीअ हेठि हथ हेठि वार अचे, हर वार जे बदिले तुंहिंजे लाइ हिकिड़ो वरे आहे वधारे, यानी जेतिरा वार अचे, 1000 वार अचे, 1000 वार अचे त 1000 वरे तोखे टाइम ॾिनो वेंदो। जेकॾहिं 2000 अचे त 2000 वरे 100 अचे। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। काफ वल कुरानिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुनज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरूना हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिका रजुउन बईद क़द अलिम्ना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिनहुम
وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريض أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفجئنا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد وقال تعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم وما جعلنا لبشر من قبلك الخلد أفإن مت فهم الخالدون كل نفس ذائقة الموت وقال الشاعر सुन तू हाण नसीहत ने हिकिड़ी वेंदे हलियो वे सुन तू हाण नसीहत ने हिकिड़ी वेंदे हलियो वे कंदे कौन सलाम अलैहि कर में बोगी दे बेरा दुनिया दर गुजर जो मार साथ सबूरो जानिब जा हर किसी ने मुझे सुना वाखाने वडाई इबादत बंदगी अकेले अल्लाह जी ज़ात जे लायक सदावार आहे जेको मुल्क जो मालिक ऐं ख़लक़ जो ख़ालिक आहे जंहिंजे हथ में इज़त ऐं ज़िल्लत जंहिंजे हथ में मौत ऐं ज़िंदगी आहे वो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे इज़त जे दुनिया में को उनखे रुसवा करे वारो को उनखे ज़लील करे वारो न आहे ऐं जंहिंखे अल्लाह ज़लील करे रुसवा करे उनखे को पण इज़त जे मक़ाम मथे पुॼाइण वारो न आहे ऐं उहो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे मौत ॾे उनखे को पण मौत खां बचाइण वारो न आहे ऐं उहो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे ज़िंदगी ॾे उनखे को पण मौत आणण वारो न आहे यानी तमाम इंसान ही फैसलो करे लाइए त हिनखे मारणो आहे लेकिन अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं उनजी ज़िंदगी लिखे त उनखे मारे नथा सघे अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद अनगिनत लातादाद दुरूद सलाम हुजनि जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मथे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला ने पूरी दुनिया जे हिदायत जे लाइ मबूस फरमायो बिरादरान इस्लाम इन आयत ऐनी शहर मां खे ख़बर पई हूंदी त खुतबे जुमे जो मौज़ू पूरो आहे
बिरादरान इस्लाम अज़ीज़ माण्हू कंहिंखे पण मौत खां छुटकारो न आहे। केर पण मौत खां बची नथो सघे, केर पण मौत खां भॼी नथो सघे, बल्कि अल्लाह तबारक व तआला जंहिंजी मौत जिन वक़्तु जिन ॾींहुं जिन तारीख़ में लिखे उन ई ॾींहुं उन ई तारीख़ उन ई कलाक उन ई सेकंड मथे अची बिरादरान इस्लाम जॾहिं मौत खां पाण बची नथा सघो, मौत खां पाण भॼी नथा सघो, मौत खां पंहिंजे लाइ छुटकारो न आहे त तव्हांखे उन मौत खे यादि करणो खपे, उनजे लाइ तयारी करणी। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मुक़द्दस किताब क़ुरान करीम में इरशाद फरमाए वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल खुल्द अफइन मित्त फहुमुल खालिदून कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां आखा अॻु कंहिंजे लाइ हमेशा जी ज़िंदगी न रखी हुई, थोरो आई मरी वञो मथे मौत अची वञे त उहो हमेशा जहिड़ा रहंदा न, बल्कि कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो मज़ो चखणो। बिरादरान इस्लाम जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हमेशा जी ज़िंदगी न हुई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻियां जेतिरियूं उम्मतूं जेतिरियूं क़ौमूं गुज़रियूं उन जे लाइ हमेशा जी ज़िंदगी न हुई, उहो हमेशा जीअरा न रहिया, उन मथे मौत आ वई त पंहिंजे लाइ हमेशा जी ज़िंदगी कीअं थी सघे? पाण हमेशा जीअरा कीअं रही सघूं था जेकॾहिं दुनिया में को जीअरो रहे, दुनिया में को बाक़ी रहे, दुनिया में कंहिंजे लाइ हमेशा जी ज़िंदगी हुए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां रुख़सत न थिए जंहिंजी दुनिया वारे खे ज़रूरत हुई। अॼु आंजी ऐं मुंहिंजी दुनिया वारे खे कोन ज़रूरत आहे। दुनिया वारे खे नबीअ जी ज़रूरत हुई, पैगंबर जी ज़रूरत हुई, सहाबा किराम जी ज़रूरत हुई, पाण ॼणे निकम्मे इंसाननि जी दुनिया वारे खे कोन ज़रूरत आहे जेको हर रोज़ नए नए शख़्स खे तंग कयूं पिया, हर रोज़ ॿिए से विढ़ो पिया, पड़ोसीअ खे तकलीफ़ पुॼायूं पिया, रिश्तेदार खे तकलीफ़ पुॼायूं पिया, ॻोठ वारे खे तकलीफ़ पुॼायूं पिया, पंहिंजी इन इंसान खे कोन ज़रूरत आहे, इन ॻोठ वारे खे कोन ज़रूरत आहे, इन इलाइक़े वारे खे कोन ज़रूरत आहे, इन दुनिया वारे खे कोन ज़रूरत आहे। ज़रूरत त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई जंहिं इस्लाम पकड़े, जंहिं इस्लाम खे पाण ताईं पुॼाए। अॼु इस्लाम जेको भोॻो आहे इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वजह से भोॻो आहे। बिरादरान इस्लाम जॾहिं उहो नबी उहो रसूल दुनिया में हमेशा जे जीअरा न रहिया, मामूली ज़िंदगी गुज़ारण जे बाद हिन दुनिया मां रवाना थी विया त पाण पण मौत खां बची नथा सघूं। हज़रत अबू हुरैरा बयान कई था अल्लाह तबारक व तआला मौत जे मलाइक खे हज़रत मूसा अलैहि सलाम जी तरफ़ रवानो कयो। मौत जो मलाइक हज़रत मूसा अलैहि सलाम वटि आयो त मूसा अलैहि सलाम उन मलाइक खे थपड़ हणे उन जे बि अखि ॾेई विधो। मौत जो मलाइक अल्लाह तबारक व तआला वटि पाछो वियो चए अल्लाह तो मूंखे उन बाने जी तरफ़ हलाए, उन इंसान जी तरफ़ हलाए जेको मरण पर नथो चाहे, जंहिंखे मरण जी ख़्वाहिश न आई, जेको मरण जे लाइ तयारु न आई ऐं उल्टी मुंहिंजी हिकिड़ी अखि कढी ॾिनई। अल्लाह तबारक व तआला मौत जी मलाइक जी अखि पाछी लौटाई ऐं चए वञ हज़रत मूसा अलैहि सलाम वटि ऐं हज़रत मूसा अलैहि सलाम खे चओ त तूं हिकिड़े जॻह जे पुठे मथे हथु रख ऐं जेतिरा पण हथारीअ हेठि हथ हेठि वार अचई
हर वार जी बदले तो जिला एकड़ो वरे आए वधारे यानी जितना वार अचे 1000 वार अचे 1000 वार अचे त 1000 वरे तो के टाइम दिनो वेंदो जे करे 2000 अचे तो 2000 वरे 100 अचे तो 100 यानी जितना वार अचे इतनी तो जिला वधारे उम्र आए हर वार जी बदले एकड़ो वरे उम्र आए और जो मलाइक हजरत मूसा अलैहि सलाम बतायो जरा हजरत मूसा अलैहि सलाम कीते जरा हजरत मूसा अलैहि सलाम जे आए अल्लाह इतना वरे गुजारने दी बात के इतना वरे गुजारने दी बात को हजरत मूसा अलैहि सलाम थे जे मौत छड़े वाली नहीं मौत का छुटकारो नहीं ता अल्लाह हाने मौत जी लाए तैयार है हैरी तैयारी बिरादरान इस्लाम को हजारों वरे रहे को सदियों रहे लेकिन मौत छड़े वाली नहीं अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमाए वलन युअख्खिरल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून जॾहिं के इंसान जे मुकर्ररा वक्त अची वञे जॾहिं के इंसान जे मौत जो जेको टाइम मुकर्रर है वो अची वञे थो वलन युअख्खिरल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून टाइम पूरो थी वञे थो त अल्लाह मूंखे टाइम नथो ॾे वधारे जेको अल्लाह पहिरीं लिखी छॾे उहो टाइम जहिड़ा अचे थो तर अल्लाह हुनखे हिकिड़े सेकंड जी मोहलत नथो ॾे हिकिड़े सेकंड जो टाइम नथो ॾे वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून ऐं जेकी बुराई कयो था अल्लाह तबारक व तआला खे ख़बर आहे अल्लाह ॼाणे अॼु को मरी वञे दफ़ा तरह तरह जी सोच गई पंहिंजो खावड़ी कोरे जे लाइ वियो ते हुनजो एक्सीडेंट थियो थोरो क मोड़ो वियो त मलाइक मटे वियो ई भुज कोला वियो ते जेकॾहिं अॼु भुज न वियो सवारी वियो त हिनजो एक्सीडेंट थियो मौत खां बची वियो न न बल्कि अल्लाह तबारक व तआला हर इंसान जो मौत मुकर्रर करे छॾे ऐं जॻह पर मुकर्रर करे छॾे त हिन जो मौत हिन ॾींहुं अचींदो हिन जॻह मथे अचींदो हेतिरी हिन जी उमिरि थींदी त अचींदी पंहिंजा वहम गुमान जेको ई फालतू हुई अहिड़ा वहम ऐं गुमान न करणु खपे अल्लाह हुनजी मौत उते लिखियो एतिरी जॻह उते आहे कंहिं पर इंसान खे ख़बर न आहे त हुनजी मौत केत अचींदी कॾहिं अचींदी किन ॾींहुं अचींदी ये कहते पर खबर नहीं सिर्फ अल्लाह तबारक व तआला के वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून ए जेकी बणाई अमल करे त अल्लाह उनको ॾिसे पियो अल्लाह खे उनजी ख़बर आहे आजे अमल का अल्लाह आजे कमे का अल्लाह ना वाकिफ नहीं वो अल्लाह तालीमुन बिज़ात सुदूर सीने जे बेदे के जाने पियो हिकिड़ो इंसान सीने जी बेदे खे नथो ॼाणे पंहिंजे सीने में को ॻाल्हि खड़के त सीने जी ॻाल्हि खे नथो ॼाणे पंहिंजे ज़बान से ॻाल्हि कढो थो त ॼाणे थो पाण हुनखे चओ था त ख़बर पए लेकिन उहो अल्लाह अलीमुन बिज़ात सुदूर सीने जे बेदे खे ॼाणे थो उहो अल्लाह पंहिंजे हर कम खे ॼाणे थो नेक अमल कयां त नेक अमल खे ॼाणे थो जेकॾहिं बुरो अमल कयां त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बुरे अमल खे पण ॼाणे थो अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैब व शहादति फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून जे मौत खां भॼो यानी जे मौत खे नापसंद कया था कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम वो मौत तव्हां सां हिकिड़ो ॾींहुं मुलाक़ात कंदी हिकिड़ो ॾींहुं हू मौत तव्हां मथे अची सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि व शहादति फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून वो मौत जे बाद
ऐं नानाणे कीन वेंदा, मौत जे बाद ऐं ॾाॾाणे कीन वेंदा, मौत जे बाद ऐं खावड़े कीन वेंदा, मौत जे बाद ऐं भुज कीन वेंदा। जॾहिं मौत सां मुलाक़ात वेंदी त ऐं उन अलाह जी तरफ़ लौटाया वेंदा जेको हर ज़ाहिर खे ऐं हर छुपियल चीज़ खे ॼाणे। ऐं अलाह जेके बि दुनिया में कम कया हूंदा, नेक कया हूंदा तंहिं भले, बुरा कया हूंदा तंहिं भले, गुनाह जा कम कया हूंदा तंहिं भले, ऐं अल्लाह खे राज़ी करण वारा नेकीअ जा कम कया हूंदा तंहिं भले, अल्लाह जे सारे कम खां अमल खां आखे ख़बरदार कंदो। मौत जे बाद जेको मरल आहे उहो ॾुखिया आहे। ईअं न आहे त मौत अची वई, हाणे क़बर में सुम्हणो आहे, हाणे क़बर में एसी लॻी पई आहे। मौत जे बाद हाणे उथियल बि न वेंदो, बल्कि उहो मरल आहे जेको सख़्तु आहे, उहो मरल आहे जेको ॾुखिया आहे। उन मरहले जे लाइ इंसान खे तयारी करणी पवंदी।